अस्सलाम वालेकुम दोस्तों, ब क्वेश्चन्स करे आऊं ग्रेजुएशन कैटेगरी में मैथमेटिक्स जा अड़े किस्म जा जेकॾहिं ई वीडियो तव्हां मुंहिंजा ॾिठा त अड़े किस्म जा जेके बि सवाल हूंदा तव्हां करे वेंदो, ठीकु आहे न। पहिरियों 14 ऐं 15 करे चुका आहियूं, हाणे 16 था कयूं त सॉल्व फॉर एक्स जो वैल्यू कढो जेकॾहिं x पावर -3 इज इक्वल टू 27/64। ॾिसूं छा थो अचे जवाबु हिन जो। जवाबु ईज़ी आहे। एक्चुअली पावर जॾहिं माइनस में हूंदो आहे न त उनखे असां प्लस में करणु चाहींदा आहियूं। त हाणे प्लस में करण जो हिकिड़ो ई तरीक़ो आहे त जेको हिन जे हेठां आहे जेको कुझु बि न आहे, एक्स जे हेठां कुझु बि न आहे, एक्चुअली कुझु न हूंदो आहे त 1 हूंदो आहे। इनखे अगरि उल्टो करे छॾियूं त यानी हेठियों मथे हली वञे ऐं मथियों हेठि अची वञे त ऑटोमेटिकली पावर छा थी वेंदो आहे, प्लस जो थी वेंदो आहे। माना माइनस ख़तमु करणी, 3 माइनस जा आहिनि, इहे ख़तमु करणा आहे मूंखे। इन तरीक़ो इहो ई आहे, ॿियो कोई न आहे, ठीकु आहे। हाणे जेकॾहिं 27/64 आहे, ठीकु आहे, त छा थींदो। हाणे मूंखे छाजो वैल्यू छाजो कढणो आहे, मूंखे वैल्यू कढणो आहे एक्स जो। हाणे 1 ते कोई पावर न आहे, जेकॾहिं 1 ते बि मां पावर 3 ॾेई छॾियां त को मसइलो त न आहे, छो त 1 पावर 3 बि साॻियो ई 3 थींदो, ठीकु आहे। त माना हाणे मां हिन पासे ॾींदुमि क्यूब रूट। क्यूब रूट छो थो ॾियां, उहो इन करे छो त पावर हिन जो 3 आहे, इहो पावर जेकॾहिं ख़तमु करणो आहे त क्यूब रूट ॾियणो पवंदो। ॾिसो, जेकॾहिं एक्स जो पावर 2 हुजे हा त मां सिर्फ़ु हे ॾींदुमि त ही पाण में कैंसिल आउट थी वेंदा। पर जे एक्स जो पावर 3 आहे त मां हिनखे हे ॾींदुमि त 3 ऐं हे पाण में कैंसिल थी वेंदा। जेकॾहिं एक्स जो पावर 4 आहे ऐं हिन जे मथां मां ही ॾींदुमि त ही पाण में कैंसिल थी वेंदा। इन जे करे सिर्फ़ु मां हिनखे 3 थो ॾियां, ॿियो कोई बि हिन जो लॉजिक न आहे, ठीकु आहे। हाणे हलूं था हिनखे सॉल्व करणु। त ही जेको क्यूब रूट आहे इहो एक्चुअली सॼो हिकिड़े वॾे टोटल नंबर ते ॾिनल आहे न, इहो एक्चुअली हिन ॿिन्ही जी प्रॉपर्टी आहे, जेके बि अंदरि शयूं हुयूं उन्हनि जी प्रॉपर्टी आहे। त माना ही 1 पावर 3 जो बि क्यूब रूट थी सघे थो ऐं आहे, एक्स पावर 3 जो बि आहे, 27 जो ही अलॻि आहे ऐं 64 जो बि अलॻि आहे। हाणे ही त थी आहे हिते कैंसिल, हे बि थी आहे हिते कैंसिल। मथे छा थो बचे, मथे थो बचे 1 ऐं हेठि थो बचे एक्स, ठीकु आहे। ऐं हिते छा बचंदो हाणे ॾिसो 3 आहे न, 27 जी जाइ ते मां अहिड़ो नंबर लिखां जो हुनजो पावर 3 हुजे। छो 3 हुजे, छो त 3 हूंदो त असांजो ही नंबर कटिजी वेंदो, ठीकु आहे। हाणे ॾिसो 3 आहे न त ही 3 पावर ऐं ही सॼो क्यूब रूट कटिजी वेंदो, सिर्फ़ु हिन जे करे मां 3 ॾियणु थो चाहियां। ऐं हिते बि वरी मां 64 जी जाइ ते 4 पावर 3 कयां त पोइ मुंहिंजो कमु थी वेंदो, छो त 3 खे 3 दफ़ा मल्टीप्लाई करण सां 27 ईंदो आहे ऐं 4 खे 3 दफ़ा मल्टीप्लाई करण सां 64 ईंदो आहे, ठीकु आहे। त माना ही ऐं ही पावर कटिजी वियो। त यानी इनडायरेक्टली मुंहिंजे लाइ जेको आंसर आहे मुंहिंजो छा थो बचे, 1/x इज इक्वल टू 3/4, ठीकु आहे। हाणे मूंखे करिणो आहे एक्स जो जवाबु, 1/x जो न। त मां छा कंदुमि, हिनखे उल्टो कंदुमि ऐं हिनखे उल्टो कंदुमि त पोइ मुंहिंजो जेको पावर आहे माइनस न थींदो, ठीकु आहे न। जेकॾहिं मां हिकिड़ी खे फ्रैक्शन खे उल्टो कयां, ॿी खे न कयां, त पोइ पावर ऑटोमेटिकली माइनस थी वेंदो। हाणे ही एक्स ई रहंदो, ही x/1 थी वेंदो। छो हिन जो पावर माइनस में छो नथो अचे, हेठों मथे वञा या मथां हेठि अचां त पावर चेंज थी वेंदो आहे न, पर हे न थींदो छो त मां हिनखे बि चेंज थो कयां, ठीकु आहे न, हिनखे बि मां चेंज थो कयां। त यानी हिन जे हेठों जेको एक्स आहे उहो त नेग्लेजिबल आहे, यानी एक्स त हूंदो ई हूंदो आहे सभिनी जे हेठों। यानी एक्स इज इक्वल टू छा थो थिए, 4/3। अचो त ॾिसूं आंसर छा आहे, 4/3। दोस्तों हाणे हिननि खां इहा ग़लती थी वई आहे त ही जेके आहिनि न, हिननि अपान ॾिनो ई न आहे, हिननि 42 लिखियो, इहो 42 न हूंदो, 42 अपान 4/2 हूंदो, ही 4/3 हूंदो, 3/4 हूंदो, 1/4 हूंदो, ठीकु आहे। ऐं असांजो जेको आंसर आहे उहो छा पियो अचे, असांजो थो अचे आंसर 4/3, यानी 4/3, यानी हिननि 43 लिखियो हूंदो हिन जाइ ते। ही 43 जेको लिखियल आहे न, इहो आंसर हिन जो, पर 43 न, ही 4/3 हूंदो, ठीकु आहे न, 4/3। हिननि ग़लती थी वई आहे। उमेदु आहे तव्हांखे सम्झ में आयो हूंदो। अहिड़े क़िस्म जो कोई बि सुवालु हुजे, पावर 3 हुजे, पावर 4 हुजे, कोई बि हुजे, हुनखे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तव्हां पावर ॾींदव, ठीकु आहे न, उहो साॻियो ई पावर ॾींदव। जेकॾहिं हिते पावर 4 हूंदो त हिते बि 4 ई रखंदव, जे हिते पावर 5,
हिते पावर जेको आहे सो 5 हुजे हा त हिते मां 5 लिखां, ठीकु आहे। पोइ जेकॾहिं 5 लिखण खां पोइ छा थिए पोइ हीअ त खणी कटिजी वञनि हा, पर हेॾे छा थिए हिते बि अहिड़ो नंबर हुजे हा जेके पाण में 5 दफ़ा मल्टीप्लाए करण खां बाद में उहो नंबर अचे हा। ॾिसो 27 जी जाइ ते 3 हो त 3 पाण में 3 दफ़ा मल्टीप्लाए थींदा, 27 अची वेंदो त मां इन्हनि जी 27 जी जाइ ते 3 पावर 3 रखियो हुयो, ॾिसो हिते। ऐं 4 पाण में बि 3 दफ़ा मल्टीप्लाए थींदा ऑटोमेटिकली, त तव्हांजो जवाबु अची वेंदो 64, ठीकु आहे। 4 चौंक 16, 4 सोरो 64, ठीकु आहे। पर जेकॾहिं ॿिनि खे ट्राए कयो त ॿिनि जी जाइ ते 8 थो हुजे, ॿिनि खे 3 करणो, इन करे हिते 8 हुजे हा जेकॾहिं त पोइ मां 2 पावर 3 रखां। इहो ई चकर आहे, ॿियो कोई चकर कोन्हे। उमेदु आहे तव्हांखे वीडियो सम्झ में आयो हूंदो ऐं ॻाल्हि बि सम्झ में आई हूंदी। तेसिताईं ख़ुदा हाफ़िज़, जेसिताईं वरी नओं वीडियो ठाहियां।